इन अॼोके जेको असांजो इहा एहतिजाजी मुज़ाहिरो आहे इन में असां टे ॻाल्हियूं रखियूं आहिनि। हिकु इहो त जेको आहे शुगर केन एक्ट ते अमल करायो वञे ऐं नवंबर में हीउ जेको 1 नवंबर आहे शुगर केन एक्ट जे तहत शुगर मिलनि खे 1 नवंबर ते हलायो वेंदो आहे, पर हिन महिल ताईं अञा ताईं न आहिनि हलियूं। सीज़न बि अची शुरू थी चुकी आहे, अञा ताईं हिन कम ते जो अघु मुक़ररु न थियो आहे। गुज़िरियल साल जेके आबादकारनि जूं रहतूं आहिनि शुगर मिलनि था उहे अञा ताईं न आहिनि मिलियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द शुगर केन एक्ट ते अमल करायो वञे। खंडा या गुड़ आहे त केतिरो महांगो मिली वियो आहे, केतिरी महांगाई थी चुकी आहे ऐं असांजे कमंद जो अघु अञा ओतिरो ई ओतिरो 250 गवर्नमेंट खे मुक़ररु कयो वियो आहे त हरियनि खे ओतिरो अघु मिलणु खपे। ऐं ॾियो वञे त जीअं त माना खंड ऐं गुड़ जीअं महांगो मिले पियो ओतिरो ई रेट असां हरियनि खे मिलणु खपे कमंद जो। असांजो गवर्नमेंट खां मुतालबो आहे त शुगर मिलूं हलायूं वञनि ऐं आबादकारनि खे 250 रुपए जे रेट सां हिसाब सां कमंद वरितो वञे त जीअं असां ऐं असांजा ज़मीनदार ऐं असांजा आबादकार ऐं हारी तबिको जीअं उन मां फ़ाइदो हासिलु करे सघे।